मूंखे सच चवंदा यार घुरई मूंडे हलियो अचजा। सिंधी गीतनि जे शहनशाह शमन अली मिराली जो जनम 1 जनवरी सन 1971 ईस्वीअ ते लाल बख्श मिराली जे घर में थियो। संदसि ज़िलो शिकारपुर ऐं अबाणो ॻोठ सूफ़ी बुज़ुर्ग बुडल फ़क़ीर जी दरबार खां अधु किलोमीटर जे फ़ासिले ते वाक़िए आहे। संदसि वालिद लाल बख्श मिराली मौसीक़ीअ सां वाबस्ता हो। हू बुज़ुर्गनि जी दरगाहुनि ते सूफ़ियाणा राग ॻाईंदो हो। बुडल फ़क़ीर जी दरगाह ते हर महीने हिकु वॾो प्रोग्राम थींदो हो ऐं उते काफ़ी सारा फ़नकार अची राग ॻाईंदा हुआ, जिते शमन अली जो वालिद बि ॻाईंदो हो। तॾहिं शमन अली मिराली जी उमिरि 8 खां 10 साल हुई। शमन अली मिराली खे बि ॻाइण जो शौक़ु पैदा थियो। अगरि तालीम जी ॻाल्हि कजे त शमन अली मिराली राग ॻाइण जे जुनून में 7वीं क्लास ताईं पढ़ी स्कूल खे ख़ैरबाद चई छॾियो। हिकु ॾींहुं जॾहिं संदसि वालिद लाल बख्श मिराली खेसि बुडल फ़क़ीर जी दरबार ते वठी वियो त उते महफ़िल में शमन अली मिराली फ़क़ीर ग़ुलाम हैदर ऐं आलिम फ़क़ीर खे ॻाईंदे ॾिठो। तॾहिं शमन अली मिरालीअ खे फ़क़ीर ग़ुलाम हैदर जो ॻाइणु पसंदि आयो ऐं खेसि अंदर ई अंदर में उस्ताद मञे वेठो। शमन अली पंहिंजे वालिद खे चयो त मूंखे उस्ताद ग़ुलाम हैदर खां राग सिखणो आहे। संदसि वालिद साहब जो फ़क़ीर ग़ुलाम हैदर सां वास्तो हो, जंहिं खेसि चयो त शमन अव्हां खां राग सिखण थो चाहे। फ़क़ीर ग़ुलाम हैदर खेसि चयो त मां तोखे राग ज़रूरु सेखारींदुसि, पर उन खां पहिरियां तव्हां कुझु दर्जा अॻिते पढ़ो। इहा ॻाल्हि शमन अली मिरालीअ जे हिकु कन ॿुधी त ॿिए मां निकिरी वई। हिकु दफ़ो शमन अली खे दोस्तनि चयो त यार हूअं त सॼो ॾींहुं घिटियुनि में ॻाईंदो थो वते, अॼु दरगाह ते तोखां कलाम था ॿुधूं। बुडल फ़क़ीर जो ख़ासि मुरीद सूफ़ी झामन दास तॾहिं दरगाह ते कंपेयरिंग कंदो हो। उन शमन अली खे जॾहिं ॻाइण जी इजाज़त ॾिनी ऐं शमन अली ॻायो त खेसि सुठी दाद मिली। शमन अली खे जॾहिं दाद मिली त ॾाढो ख़ुशि थियो ऐं शौक़ में पिणु इज़ाफ़ो थियो। कुझु अरसे बाद घर में बग़ैर कंहिंखे ॿुधाइण जे शमन अली फ़क़ीर ग़ुलाम हैदर जे घर जेकमाबाद ॾांहुं रवानो थियो, जिते खेसि फ़क़ीर ग़ुलाम हैदर औलाद जा मान ॾिनो ऐं खेसि 4 साल राग जी सिख्या ॾिनी। उस्ताद मंज़ूर अली, फोटो ज़रदारी, जलाल चांडियो, वहीद अली, मोहम्मद यूसुफ उन वक़्त जा मशहूर फ़नकार हाल। शमन अली मिराली उन्हनि जूं ऑडियो कैसेट्स जेकमाबाद जी मार्केटुनि में रेड़नि ते विकिरो थींदड़ ॾिसंदो हो। खेसि दिलि में इहा ई ख़्वाहिश पैदा थींदी हुई त जेकर मां बि ईअं ॻायां। उन ज़माने में रेडियो ऐं टीवी जो दौर हो। हिकु दफ़ो शमन अली मिराली कंहिं दोस्त खे साण करे रेडियो ते आयो त मतां मौक़ो मिली पए। 3 खां 4 ॾींहं रहण बावजूद खेसि मौक़ो न मिलियो, छो त उन वक़्तु रेडियो ऐं टीवी ते वञणु कोई आम ॻाल्हि न हुई। उन खां पोइ काफ़ी अरसे ताईं बुज़ुर्गनि जी दरगाहुनि ते ॻाइण खां बाद हाणे शौक़ु जाॻियो त भला टीवीअ ते वञा। सखर ज़िले जी मशहूर फ़नकारा बेगम फ़क़ीरियाणी, जेका पाण त वफ़ात करे चुकी हुई, पर संदसि फ़र्ज़ंद फ़क़ीर गुल हसन टीवी ते ॻाईंदो हो। शमन अली मिराली फ़क़ीर गुल हसन खे चयो त प्रोग्राम अव्हां जो आहे, मूंखे सिर्फ़ु पाण सां साण वठी हलो। फ़क़ीर गुल हसन खेसि टीवीअ ते वठी वियो। इहो टीवीअ ते शमन अलीअ जो ज़िंदगीअ में पहिरियों प्रोग्राम हुयो। बाद में शमन अली लतीफ़ सरकार जी दरगाह ते आयो, जिते खोड़ सारे फ़नकारनि पंहिंजे पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। शमन अली बि उते ॻायो। उते उन महफ़िल में लतीफ़ सरकार जी दरगाह जा गादी नशीन सैयद ग़ुलाम हैदर शाह ऐं मिठल साईं मौजूदु हुया। इत्तफ़ाक़ सां रेडियो पाकिस्तान हैदराबाद जा प्रोड्यूसर जहांगीर कुरैशी पिणु उन महफ़िल में मौजूदु हुया, जेके दरगाह बिट शाह जा मुरीद हुया। साईं ग़ुलाम हैदर शाह खे शमन अली मिराली जो आवाज़ तमामु सुठो लॻो। तॾहिं शमन अली साईं खे अर्ज़ु कयो त साईं, मूंखे रेडियो ते ॻाइण जो शौक़ु आहे। त साईं खेसि चयो त तोखे रेडियो ते असां पाण वठी हलंदासीं, बाद में तव्हां अचिजो।
एक महीने खां बाद शमन अली मिराली दरगाह ते मोटी आयो त मिठल साईं खेसि रेडियो ते वठी वियो, जिते शमन अलीअ जा हिक या ॿ कलाम रेडियो ते रिकॉर्ड थिया। उन खां बाद हैदराबाद वारे इलाइक़नि में मेला लॻंदा हुया। शमन अली मिराली हिक महीने ताईं उते रहियो, पर ॻाइण जो मौक़ो न पियो मिले। हिक मेले में शमन अली चयो त असां शिकारपुर खां आयल आहियूं, असांखे बि ॻाइण जो मौक़ो ॾियो। जॾहिं एंट्री थी त खेसि चयो वियो, फनकार काफ़ी आहिनि, उन करे तव्हां जल्दी जल्दीअ में हिक कलाम ॻायो। शमन अली सोचियो त इजाज़त बि हिक कलाम जी मिली आहे, उहो बि जल्दी जल्दी में मां कहिड़ो कलाम ॻायां। तॾहिं खेसि मास्टर चंद्र जो कलाम ज़हन में आयो, कीअं रिझायां तोखे कीअं परचायां। जॾहिं शमन अली इहो कलाम शुरू कयो त हुन जो आवाज़ ॿुधी स्टेज ते सवें माण्हू अची गॾु थिया। सुठो आवाज़ हुअण करे जिते शमन अलीअ खे हिकु कलाम ॻाइण जी इजाज़त हुई, उते 4 खां 5 कलाम ॻाराया विया। पोइ त जंहिं शमन अलीअ खे केरु ॿुधण लाइ तयारु न हो, उन शमन अलीअ खे माण्हू दावतुनि मथां दावतूं करण लॻा। उते उन वक़्त जे बलोड़ शाइर अब्दुल करीम पलीअ खे शमन अली जो आवाज़ पसंदि आयो त खेसि उहो बि दावत करे वठी वियो। संदसि ओताक ते 3 ॾींहंनि ताईं शमन अली खां कलाम ॿुधंदो रहियो ऐं खेसि ॾाढी सुठी दाद ॾिनाई। पर शमन अली मिरालीअ जी मंज़िल अञा बि परे हुई। बाद में शमन अली मिराली जी मुलाक़ात मेवे फ़कीर सां थी, जेको पाण महफ़िलुनि में ॻाईंदो बि हो ऐं हिकु सुठो शाइर बि हो, जंहिंखे शाइरीअ में असां मेवा ख़ान जानीअ जे नाले सां ॿुधंदा आहियूं। मेवे फ़कीर थार प्रोडक्शन कंपनीअ जे मालिक साईं हसन शाह सां शमन अली मिराली जो ज़िक्र कयो। हसन शाह खे चयाईं त साईं शमन अली जो आवाज़ तमामु सुठो आहे, अमां शमन अली जो एल्बम रिकॉर्ड करायो। जिते शमन अली मिरालीअ जो पहिरियों इश्किया एल्बम रिकॉर्ड थियो। उन खां पहिरें शमन अली मिराली जेको बि ॻायो हो, उहो सभु सूफ़ियाणे अंदाज़ में ॻायो हो। इहो इश्किया एल्बम शमन अली मिरालीअ खे उन मंज़िल ताईं रसाइण जो पहिरियों ॾाको हो, जिते पहुचण लाइ हुन गुज़िरियल कई सालनि जो तवील अरसो इंतज़ारु कयो हो। जॾहिं इश्किया एल्बम रिकॉर्ड थियो त इहो एल्बम तमामु मक़बूल थी वियो। ख़ासि करे उन जो गीत मिठो अंगूर आहे मुंहिंजो जानी, ओ मिठो अंगूर आहे मुंहिंजो जानी, हुस्न में ज़ोर आहे। इहो गीत तमामु घणो मक़बूल थियो हो। उतां खां शमन अली मिराली जी कामयाबी जी शुरूआत थी। ऐं सभु रस्ता पिण खुली विया। उन एल्बम खां पोइ टीवी रेडियो तोड़े कंपनियुनि वारा शमन अली मिराली जी तलाश में पइजी विया। शमन अली मिरालीअ जो मुख़्तलिफ़ कंपनियुनि में एल्बम रिकॉर्ड करण खां बाद नाज़ प्रोडक्शन कंपनीअ सां कॉन्ट्रैक्ट थियो ऐं सिलेक्शन शाइर वहीद अकड़ो साहब सां गॾु सिंध जा बलोड़ शाइर साईं कासिर नवाज़ शाह, मुमताज़ चांडियो, सागर शाह, ग़ुलाम कादिर घायल, ज़ुल्फ़कार मंगी, बशीर बुकेजो, मुख्तियार शाह, अख्तियार शाह, अब्बास शाह, सांवल मिराली जहिड़े शाइरनि जा गीत ॻाया त शमन अली मिराली सिंध जे वॾे वॾे फ़नकारनि खे बि हैरान करे छॾियो। हुन जे सुपर हिट एल्बम्स में जॾहिं सुपर हिट गीत मार्केटुनि में अचण लॻा त शमन अली मिराली जी सॼी सिंध में हाक पइजी वई। शमन अली मिराली जो एल्बम 3 महीननि खां बाद ईंदो हो, पर संदसि परस्तारनि खां इहो 3 महीननि जो इंतज़ारु वॾी मुश्किल सां बर्दाश्त थींदो हो। हिन शहर में मूं हिकु माण्हू ॾिठो, हिलंदो बि रहियो रोअंदो बि रहियो। शमन अली मिराली जो जॾहिं एल्बम रिलीज़ थिए त मेराण मर्कज़ सखर में कतारूं हुजनि ऐं जॾहिं मार्केटुनि में एल्बम अचे त दुकाननि ते ख़रीदारनि जूं कतारूं लॻल हूंदियूं हुयूं।
अॾींदा आहियूं पखड़ा उते अॾींदा। शमन अली मिराली जी एतिरी मक़बूलियत ॾिसी नाज़ प्रोडक्शन ऐं ॿियनि कंपनियुनि जे मालिकनि पारां संदसि खे सिंधी गीतनि जे शहनशाह जो लक़ब ॾिनो वियो। सदके वञा छा ते नाराज़ आहीं, कहिड़ी ग़लती थी यार नथो। राति जे थधड़े पहर में जॾहिं शमन अली मिराली जो दर्द भरियो आवाज़ ॿुधण में अचे त आशिकनि जूं निंडूं फिटी वेंदियूं हुयूं। बेदर्दन के जुदा असांजी यादोड़ी। उन खां अलावा शमन अली मिराली जूं टेली फिल्मूं ढोलण जानी ऐं शमन मिराली खे केरु थो विसारे सघे, जिन में शमन अली मिराली अदाकार जो किरदारु निभायो हो। पाकिस्तान में जेके बि ज़बानूं ॻाल्हाई वेंदियूं आहिनि उन्हनि तमामु ज़बानुनि में वॾे ख़ूबसूरत अंदाज़ में गीत ॻाइण जो एज़ाज़ बि शमन अली मिराली खे हासिलु आहे। उन जा सिंधी, पंजाबी, सिराइकी, बलोची तोड़े मारवाड़ी ज़बान में ॻायल ख़ूबसूरत गीत अॼु बि मक़बूल आहिनि। सानू भुल गए यार पुराने विच परदेसां दे, सठो न हुनए सठो न मूं कावड़ जी प्यासूं मेरा दिल विकवे कोई घिने ता मेरे सा दिल गुशी में हमें यार दर्दम दिया। शमन अली मिरालीअ जा लॻभॻि 1200 खां वधीक एल्बम रिकॉर्ड थियल आहिनि। शमन अली मिरालीअ जो ॻाइण वारो सिलसिलो अॼु ताईं जारी आहे। संदसि एसएम एंटरप्राइज़िस नाले सां पंहिंजी रिकॉर्डिंग कंपनी पिणु आहे। उन खां अलावा संदसि मुख़्तलिफ़ कंपनियुनि में गीत अॼु ताईं ईंदा रहनि था। शमन अली मिराली पाकिस्तान खां अलावा इंडिया, दुबई, सऊदीया ऐं अमेरिका में बि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे चुको आहे। संदसि जी बहितरीन परफॉर्मेंस जो एतिराफ़ कंदे शाहबाज़ अवार्ड, सचल अवार्ड सां गॾु ॿियनि केतिरनि ई अवार्डनि सां नवाज़ियो वियो आहे। शमन अली मिराली शोहरत बि कमाई ऐं दौलत बि कमाई। अॼुकल्ह उहो कराची जे गार्डन वारे इलाइक़े में रहाइश पज़ीर आहे ऐं पंहिंजे बचड़नि सां ख़ुशीअ वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। असां सिंध वासियुनि ऐं परस्तारनि जूं संदसि सां दुआऊं साण आहिनि। खेसि अल्लाह ताला ख़िज़री हयाती, सेहत ऐं तंदुरुस्ती अता फ़रमाए। मिलंदासीं ईंदड़ वीडियो में। तेसीं ताईं मूंखे यानी मीर हसन पयार खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।